अस्सलाम वालेकुम। अवां ॾिसी रहिया आहियो के न्यूज़ 5 एट जे बुलेटिन सां। आऊं आहियां मेहताब अली संजरानी। ख़बर शामिल कंदा आहियूं शिकारपुर खां। शिकारपुर अदालत पारां सरदार तेऊ खान तिगाणी जी ज़मानत मंज़ूर करे छॾी आहे। अदालत 5 लख रुपयनि मुचलकन एवज़ तेगो खान तिगाणी जी ज़मानत मंज़ूर करे छॾी आहे। ताज़ा तरीन ख़बर आहे, शिकारपुर अदालत पारां सरदार तेगो खान तिगाणी जी ज़मानत मंज़ूर करे छॾी आहे। अदालत 5 लख रुपयनि मुचलकन एवज़ तेगो खान तिगाणी जी ज़मानत मंज़ूर करे छॾी आहे। ख़बर शामिल कंदा हलूं घोटकी खां। घोटकी जे कैमरामैन अवाम दोस्त इतिहाद जी अॻवान अकबर अली मंगी ते पंहिंजी बिरादरी जे माण्हुनि शमन उर्फ़ शमो मंगी ऐं वहीद मंगी हमलो करे तशद्दुद जो निशानो बणाए कपिड़ा लीरूं करे फ़रार थी विया। अकबर मंगी मामन ॾे ईद मिलण वञी रहियो त जवाबदारनि पारां रस्ते में हमलो करे जवाबदार फ़रार थी विया। होॾां आदलपुर थाणे NC दाख़िल कराई आहे। जॾहिं आदलपुर पुलिस हिकु जवाबदार गिरफ़्तार कयो हो। पुलिस जवाबदार खे ॾेती लेती बाद आज़ादु करे छॾियो आहे। अकबर मंगी पारां SSP घोटकी SHO आदलपुर खां मुतालबो कयो त तशद्दुद जो निशानो बणाईंदड़ जवाबदारनि खे गिरफ़्तार मूंसां इंसाफ़ कयो वञे। ख़बर शामिल कंदा हलूं बडाणी खां। बडाणी में थीलसीमिया जूं ख़बरूं हलण ते DC कश्मीर जो नोटिस। बडाणी लॻ अली अकबर भुट्टा मुहल्ला में कुझु ॾींहं पहिरियां सहाफ़ी कहरदीन भुट्टो जो पुटु थीलसीमिया जहिड़ी मौज़ी मर्ज़ में मुब्तला हुअण सबबु फ़ौत थी वियो हो, जंहिं जूं ख़बरूं बख्शापुर एट बडाणी प्रेस क्लब जे सहाफ़ियुनि पारां मुख़्तलिफ़ चैनलनि ते नशर थियण खां पोइ DC कश्मीर मुनवर अली मिठियाणी नोटिस वठी ADHO डॉक्टर वसीम पठान खे बडाणी मोकिलण जो हुकुम ॾिनो। ख़बर शामिल कंदा हलूं ठुल खां। ठुल लॻ मीरपुर ॿुरड़ो शहर जा बुनियादी मसइला मिठो पाणी, बिजली, गैस, ड्रेनेज, सफ़ाई जी बहाली तोड़े तरक़ियाती कमनि में मुसलसल नज़रअंदाज़ करण ख़िलाफ़ शहरनि जो प्रेस क्लब अॻियां मुज़ाहिरो। मीरपुर ॿुरड़ो जे रहवासियुनि एडवोकेट अब्दुल रऊफ़ मेमण, एडवोकेट अवैस अज़ीज़ मेमण, लाल मोहम्मद ॿुरड़ो, अब्दुल सत्तार मेमण, गामण अंसारी, ग़ुलाम हुसैन मेमण, मस्त अली ॿुरड़ो, वक़ार अली मेमण ऐं ॿियनि एहतजाज करे सख़्त नारेबाज़ी कई। उन्ही मौक़े ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त मीरपुर ॿुरड़ो बुनियादी सहूलियतुनि खां महरूम बणियल आहे, जॾहिं त तारीख़ी शहर जे हितां जे चूंडियल नुमाइंदनि हशर नशर करे छॾी आहे। मुज़ाहिरीन वधीक चयो त ठुल्ह तालुक़े जा चूंडियल नुमाइंदा तोड़े करप्ट ऑफ़िसरनि जी अदम दिलचस्पी ऐं ग़फ़लत सबबु सिंध जो क़दीम ऐं तारीख़ी शहर हिन वक़्तु खंडर बणियल आहे। हर वक़्तु ड्रेनेज निज़ाम जो आज़ार शहरनि जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। सफ़ाई न थियण सबबु शहर में कहर जी बदबू पखेड़ियल आहे, जॾहिं त सख़्त गर्मी बावजूदु 20 कलाक बिजली जो बेजा लोड शेडिंग ऐं बार ट्रिपिंग शहरनि खे नफ़सियाती मरीज़ बणाए छॾियो आहे। मथां वरी गैस जी प्रेशर घटि हुजण कंहिं अज़ाब खां घटि नाहे। शहरी हिन जदीद ऐं टेक्नोलॉजी वारे दौर में बेकाठियूं ऐं छेणा ॿारण ते मजबूर आहिनि। मुज़ाहिरीन सिंध हुकूमत ऐं हितां जे चूंडियल नुमाइंदनि MNA वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद मियां सूमरो ऐं बार चूंडदड़ MPA डॉक्टर सोहराब सर्की खां परज़ोर मुतालबो कयो त बिना देर मीरपुर ॿुरड़ो शहर जा बुनियादी मसइला हल कया वञनि। ॿी सूरत में असां सख़्त एहतजाज तहरीक बे हलाईंदासूं ऐं कोर्ट सॻोरे जो दर बे खड़काइण जो हक़ रखूं था। ख़बर शामिल कंदा हलूं ठुल खां। ठुल में जिस्कम पारां जैकबाबाद में क़तल थियल शरीफ़ बुलैदी जे जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ एहतजाजी मुज़ाहिरो। धरणो जवाबदारनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो। ख़बर मूजिबि ठुल में जिस्कम बशीर कुरैशी पारां जैकबाबाद में क़तल थियल शरीफ़ बुलैदी जे जवाबदारनि जी गिरफ़्तारी जे लाइ एहतजाजी मुज़ाहिरो करे प्रेस क्लब अॻियां धरणो हयो वियो। मुज़ाहिरीन जवाबदारनि जी गिरफ़्तारी जे लाइ सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे अॻवाननि कामरेड लियाकत सर्की, अब्बास ॿुरड़ो, सजाद सर्की, आदिल बिरोही ऐं ॿियनि चयो त जैकबाबाद में 8 महीना अॻु शरीफ़ बुलैदी खे सरेआम क़तल वियो, पर अफ़सोस जो हुन महिल ताईं पुलिस मुख्य जवाबदारनि खे गिरफ़्तार न करे सघी आहे। पुलिस जवाबदारनि सां ॿिट बणियल आहे। हुननि चयो त पुलिस बाअसरनि जे वांगुरु वहंदी जवाबदारनि खे गिरफ़्तार नथी करे, पुलिस ख़ामोश बणियल आहे। हुननि मुतालबो कयो त मक़तूल शरीफ़ बुलैदी जे जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे, ॿी सूरत में असांजो एहतजाज जारी रहंदो।
ख़बर शामिल कंदा वञूं कश्मीर खां। कश्मीर ॾाढी अॻु अगवा थींदड़ पनो अखिल वासी मग़वी मुख़्तियार कलवड़ जी बाज़ियाबी लाइ कश्मीर जे कलवड़ बिरादरी जो एहतजाजी मुज़ाहिरो। पनो अखिल पुलिस ख़िलाफ़ नारेबाज़ी मग़वी बाज़ियाब करण जो मुतालबो। कश्मीर पनो अखिल मां अगवा थींदड़ ॻोठ मिठो कलवड़ जे रहवासी मुख़्तियार कलवड़ जे बाज़ियाबी लाइ कश्मीर जे कलवड़ बिरादरी जो मेन रोड ते वॾेरो अब्दुल गफ़ार कलवड़, कामरेड अल्लाह बख़्श कलवड़, बाबू कलवड़, डॉक्टर अल्लाह रखियो कलवड़, उस्ताद मुश्ताक कलवड़, ज़ुबैर अहमद कलवड़ ऐं ॿिनि जे अॻुवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरो कंदड़ पुलिस ख़िलाफ़ ऐं मग़वी जे बाज़ियाबी लाइ नारेबाज़ी कई। उन मौक़े ते वॾेरो अब्दुल गफ़ार कलवड़, कामरेड अल्लाह बख़्श कलवड़ ऐं ॿिनि जो चवणु हो त मग़वी मुख़्तियार कलवड़ गुज़िरियल 10 ॾींहनि खां धाड़ेलनि जी चंबे में आहे। 10 ॾींहं गुज़रण बावजूदि पनो अखिल पुलिस मग़वी खे बाज़ियाब कराइण में मुकमल तौरु नाकाम थी वई आहे ऐं हिन महिल ताईं मग़वी जे बाज़ियाबी लाइ पनो अखिल पुलिस पारां के बि उपाउ न वरिता विया आहिनि, जंहिं करे मग़वी जे घर में कोहराम मतल आहे। हुननि एसएसपी सखर इरफान समूह खे चिताव ॾींदे चयो आहे त अगरि 24 कलाकनि अंदरि मग़वी खे बाज़ियाब न करायो त कश्मीर जे कलवड़ बिरादरी मग़वी जे बाज़ियाबी लाइ पनो अखिल जे कचे ॾांहुं रुख़ कंदे कचे में लहण सां कलवड़ बिरादरी जो जेको बि नुक़सानु थियो उन जो ज़िम्मेवार एसएसपी सखर इरफान समूह ऐं सिंध हुकूमत हूंदी। हुननि जो वधीक चवणु हो कश्मीर जे कलवड़ बिरादरी चीफ सरदार अब्दुल वाहिद ख़ान कलवड़ ऐं पूरे पाकिस्तान में रहंदड़ कलवड़ क़ौम सां गॾु आहे।